बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम याली मतलब दोस्तों। उम्मीद तो क्या सब ठीक हूंदा ऐं वेलकम बैक तो चवां भली कार तो चवां मुझे हिन यूट्यूब चैनल ते। सो दोस्तों फाइनली हाणे मां जेको आहे सो हे यूट्यूब चैनल थोरो सो हलाईंदुसि, छो जो हिन यूट्यूब चैनल ते जेको सो मॉडलिंग वग़ैरह जैसे तव्हांखे पहिरियों ई ख़बर आहे त माना हिन यूट्यूब चैनल ते मॉडलिंग वग़ैरह जेका थींदी आहे या फ़नी वग़ैरह जेका थींदी आहे उहा अपलोड कंदो आहियां, या वरी अहिड़ी का रैली या को अहिड़े हिसाब सां को जलसा जुलूस थींदा हुया उहो मां अपलोड कंदो हुयुसि। पर हाणे चवां थो यार हिन यूट्यूब चैनल खे बि थोरो हलायो वञे, छो जो हिन जी कैटेगरी जेका अॻु में जेका फॉर्म मिसाल हिकिड़ो तौरु जेको फॉर्म भरबी आहे यूट्यूब चैनल जेको ठाहिबो आहे उन में पुछा थींदी आहे फॉर्म में त भाई छा कंदव छा न कंदव कहिड़ी कैटेगरी जो चैनल ठाहींदव। सो उहो मां थोरी चेंज करे छॾी आहे ऐं हाणे हिन यूट्यूब चैनल ते मुंहिंजा जेके सिंधी ब्लॉग ईंदा उहे हिन यूट्यूब चैनल ते ईंदा ऐं जेके उर्दू वारा उहे हुन ते ईंदा, छो जो यार उहो त हाणे उर्दू जो थी वियो ऐं हे सिंधी जो मुंहिंजो ऑफिशियल चैनल हलंदड़ आहे। सो हिन चैनल खे उम्मीद थो कयां तव्हां सब्सक्राइब बि कंदव ऐं सपोर्ट बि कंदव। सो अॼु जो पहिरियों वीडियो जेको आहे हिन ते मां अपलोड कयां पियो ऐं इंशाल्लाह ताला हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे सिंधीअ में व्लॉग मिलंदा रहंदा। सो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वरी ईंदासीं नए वीडियो सां गॾु। सो तेतिरे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।